नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय अजमेर जे सिंधी विभाग मां कल्ह असां MA फाइनल पेमंत B में रखियल महाकवि किशनचंद बेवस जा समाजवाद जे बारे में वीचार पढ़ी रहिया हुआसीं ऐं उन्हनि जे बारे में कुझु जानकारी वरितीसीं त उन्हनि कहिड़ियूं कविताऊं समाज जे कहिड़े विषयनि ते लिखियूं आहिनि। कल्ह असां इन में पढ़ंदे लिखियोसीं त कवि किशनचंद बेवस हाड़ीअ ते, मज़ूरनि ते, ग़रीबनि ते, ॿियनि बि घणई सामाजिक विषयनि ते पंहिंजी कलम आज़माई कई आहे। अॼु इनखे ई अॻिते पढ़ंदासीं। सर्वोदय हलचल जो सार बि इहो ई आहे त तूं बि रहो मां बि रहां। बेवस ग़रीबनि जे झूपड़ियुनि में ई पंहिंजी आत्मा जो सचो दर्शन करे थो। कल्ह असां बेवस जा साम्यवाद जे बारे में वीचार पढ़िया हुआसीं। बेवस भूदान जी जेकी हलचल संत विनोबा भावे हलाई हुई, उनखां अटकर 40 साल अॻु लिखियो हो त पंहिंजे शाही महल मां घटिजे कंदे हिकु कोठरी, बे अजे मूं जहिड़े लाइ पवंदी ठही सा झूपड़ी, कर तमन्ना घटि तिखेरी, तूं बि रहो मां बि रहां। महाकवि किशनचंद बेवस जी इन कविता जे बारे में कल्ह असां पढ़ियो होसीं। किशनचंद बेवस संसार में अमीरनि खे हिदायत बि ॾिनी आहे ऐं ग़रीबनि खे आथत बि ॾिनी आहे ऐं सभिनी खे चयो आहे, इहो नारो ॾिनो अथई त तूं बि रहो संसार में मां बि रहां। इन ई हलचल में, इन ई ॾिस में अॻियां लिखे थो त अॼु ग़रीबनि जूं कखायूं झूपड़ियूं मालिक घुमे, तो मड़ीअ मस्जिद मंदर देवल टिकाणे खोट आहे। कवि लिखे थो त परमात्मा बि उन्हनि ग़रीबनि जी झूपड़ियुनि में विराजमान आहे, रहे थो ऐं उन्हनि में वसे थो। परमात्मा मंदर टिकाणनि ऐं मस्जिदुनि में कोन थो वसे, उहो ग़रीबनि जे दिलि में थो वसे। इन ई करे चवे थो त उन ई जो मतिलबु इहो आहे, इहो न आहे त मिड़ई माण्हू पंहिंजा बहितर मकान छॾे वञी कखायुनि झूपड़ियुनि में रहनि। अर्थ इहो आहे त झूपड़ियुनि में रहंदड़ में ई भॻवान जो दर्शन करणु घुरिजे ऐं तन मन धन सां संदसि शेवा थियणु घुरिजे। इहो ख़्यालु अॻिते हली चिटो थो करे त सख़्तु विलह बरसाति में कंहिं राति सवरियुनि मां उथी, ॾिस त ॿाहिरि बे अजनि लाइ वैल छा छा थो वहे। कवि चए थो त इन कविता मां इहो अर्थ न कढिजे त असां पंहिंजा मकान छॾे ऐं झूपड़ियूं अडायूं ऐं उन में रहूं। इन जो अर्थ इहो आहे त उन्हनि ग़रीबनि मिसकीननि में भॻवानु, उन्हनि जी आत्मा में भॻवानु परमात्मा वसे थो ऐं असांखे अगरि साईं हिमत ॾिनी आहे, ताक़त ॾिनी आहे त असां तन मन ऐं धन सां संदन शेवा कयूं ताकी परमात्मा असां ते राज़ी थिए। इन ई ॻाल्हि खे अॻिते चिटे करे कवि लिखे थो त सख़्तु विलह बरसाति में कंहिं राति सवरियुनि मां उथी। असांखे साईं सवरियूं ईंदियूं आहिनि, जंहिं महिल थधि पवंदी आहे ऐं थधि में वरी बारिश पवे त उन थधि में जॾहिं कवि चए थो त ॿाहिरि निकिरी ॾिसो त उन्हनि बे अजनि जंहिं वटि अजो कोन्हे, जंहिं वटि का झूपड़ी बि कोन्हे, उन्हनि वीचारनि ॾांहुं निहारे ॾिसो त उन्हनि ते कहिड़ा वैल थियनि था। थधि त उन्हनि खे पवे थी, रुॻो असांखे थोरी थी पवे। त थी सघे थो उन्हनि जी मदद कजे, तन मन धन सां उन्हनि जी शेवा कजे। हिते बेवस शाहूकारनि खे ग़रीबनि जी हालति खां आगाह थो करे। हुननि खे ॿुधाए थो त ग़रीबनि खे बि सवरियुनि ऐं पकियुनि जॻहियुनि जी ज़रूरत आहे। हू बि ॿियनि इंसाननि वांगुरु सीउ में थर थर कंबंदा आहिनि ऐं संदन झूपड़ियूं बरसाति में वहंदियूं आहिनि या लुड़ी बि वेंदियूं आहिनि, पर बेवस अॻिते वधण खां बेवस आहे। हू बग़ावत जो झंडो खणी ॿियनि वांगुरु बाग़ी नारा हणी कोन थो सघे।
संदसि विश्वास ढाह ढूह में न पर ईश्वरी कृपा ऐं कुदरत जे कानून में आहे। तॾहिं बरकती बादल पाण मुरादो अची महर जो मींहुं वसाईंदा आहिनि, पर साॻे वक़्तु बेवस मज़मूननि खे निमकंदे रहण ऐं हथ ॿधी वेहण जी सलाह कोन थो ॾिए। हू चवे थो त माज़ीअ ते मोगो बणिजी ॻोड़नि ॻाइण मां कुझु बि न सरंदो, आईंदह जे करिश्मनि में आस रखणु पिणु व्यर्थ आहे। जो कुझु करिणो आहे सो अॼु हाणे ई करिणो आहे। अर्थात कवि कर्म में विश्वास थो करे, न कि भाग्य ते। कवि लिखे थो, वक़्तु ख़ासी खण आहे, होठ ऐं लहू लाल खे, हिमत संधीअ हथोरे सां डूंगर थो ॾाड़जे। कवि चए थो त उन ॻाढ़े खून खे सलाम आहे जेको हिमत करे थो, ऐं हिमत जे हथोड़नि सां वॾा वॾा पहाड़ ढहिजी वेंदा आहिनि। बेवस दूरदृष्टि वारो लासानी कवि आहे। हू शांति खे इनकलाब में विश्वास रखंदड़ आहे। कुदरत जे कानूननि खे हू वॾी अहमियत ॾिए थो। जॾहिं सिंधूअ में 1920 में मज़दूरनि ऐं हारियुनि जी हलचल जो नालो निशान बि कोन हो, जॾहिं सोशलिज़म जी शुरूआति अञा ख़ुदि रशिया में मस थी हुई, तॾहिं हिन सुतलनि खे जाॻाइण जी कोशिशि कई ऐं जाॻाईंदड़नि खे राह ॾेखारी। बेवस सिंधीअ जो पहिरियों सुजाॻ कवि आहे। समाज ऐं साहित्य जा जुदा दौर थींदा आहिनि। हर हिकु दौर में हालतुनि जो उन जे साहित्यकारनि ते असरु पवंदो आहे। उन दौर जे हालतुनि पटांदड़ साहित्य जी रचना थींदी आहे। सिंधी अदब खे पिणु केतिरनि दौरनि मां लंघिणो पवंदो आहे। जदीद दौर जो अमर कवि बेवस हो, जेको 1907 खां 1947 वारो 40 सालनि जो दौर हो। सिंधी अदब में संदसि ऊचो स्थान आहे। बेवस जीवन जे हर पहलूअ ते नज़र दोहराई आहे। संदसि ज़माने जे हालतुनि मूजिबि हिन आज़ादी, क़ौमियत, एकता, ग़रबत, पोरियत, मज़ूर, नारी, झूपड़ी, शाहूकारी, ज़ुल्म वग़ैरह विषयनि ते कलम आज़मायो आहे। खेसि ग़रीबनि जे माली मुश्किलातुनि जो अहसासु हो। किसाननि ऐं ग़रीबनि मज़ूरनि जे मथां वहंदड़ ज़ुल्म ऐं सितम जी खेसि ॼाण हुई। नारीअ जे समाज में खेसि हिन हालतुनि जी पिणु खेसि सुध हुई। फतेहचंद वासवाणी जे लफ़्ज़नि में हिन पोरियत हथ जे पोरे जो शान वर्णन कयो आहे ऐं शाहूकारनि खे संदसि करतूतनि सबबि शर्मायो आहे। हिन हारीअ जी हिमत अफ़ज़ाई कई ऐं मज़ूर खे रोशन आईंदह लाइ उत्साह ॾिनो। हिन साहिब समाज जे रवायतुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो। हू साहिब चवे थो त शाहूकार वटि धन आहे त दिलि न आहे जो ग़रीब ॾांहुं हथु वधाए सघे। आहे धन पर दिलि न आहे, आहे दिलि पर नाहे धन, चोर चइबो किथे सुञाणिया, ढोर किथे बेवस सुञा। कविअ लिखियो आहे त किथे धन आहे त दिलि न आहे, ऐं जिते दिलि आहे उते धन न आहे। चोर चए थो त किथे सुञा थिया, ढोर किथे बेवस सुञा। किथे चोर सुञा त किथे ढोर सुञा। सची आहे त बेवस जे ज़माने में दुनिया में समाजवाद जी लहर हुई। रशिया में ॼाण ख़िलाफ़ मजूरनि कदम खयो हो ऐं ॼाण जे ज़ुल्म जे ज़मीन दोज़ कयो वियो। समाजवाद जे सिद्धांत मूजिबि धन जे हिकु हंधि कठे थियण सां ई ज़ुल्म थिए थो। बेवस उन ज़माने जो जंहिं ज़माने में रशिया में ॼाण जो शासन हो, उन ॼाण मज़ूरनि जे मथां ॾाढो ज़ुल्म कयो हो ऐं उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ मज़ूरनि आवाज़ उथारी हुई ऐं समाजवाद जी शुरूआत थी हुई। इहा बि सही ॻाल्हि आहे त समाजवाद जे सिद्धांत मूजिबि जॾहिं धन कंहिं हिकु तबिके में इकठो थिए थो त ज़ुल्म थिए थो ऐं इनकलाब जी ज्वाला उथंदी आहे। कवि लिखे थो, जीअं वधियो धन माल रुतबो शान शाहूकार जो, जीअं वधियो धन माल रुतबो शान शाहूकार जो,
तीअं वधियो दुनिया में बाहिस ॼाण जे आज़ार जो। हिते रशिया जे ज़ार जी उपमा ॾेई करे कविअ सम्झायो आहे त जीअं अमीर वटि शान शौक़त माल रुतबो वधंदो आहे तीअं उनजो ज़ुल्म बि वधंदो वेंदो आहे। अंत में सचपच बेवस केतिरियुनि ई ॻाल्हियुनि जो खुलीअ तरह इज़हार कयो आहे। बेवस हालतुनि जो ॼाणू हो, नतीजे खां वाक़िफ़ दुरांदेश हो ऐं आम कवि हो। आम लाइ उन कविता लिखी हुई ऐं पंहिंजी कविता में सभिनी समाज जे विषयनि खे ते कलम आज़माई कई। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं। सुभाणे असां इन ई महाकवीअ जा कविअ जी शाइरीअ में कहिड़ी ॿोली हुई, उन जी शाइरीअ ते कहिड़ी ॿोलीअ जो असरु हो, इन जे बारे में पढ़ंदासीं। धन्यवाद।